वालेकुम सलाम। ठीक ठाक यार, खुश है, मेहरबानी। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अच्छा ॿियो कुझु आयो ख़ैर मज़े में तयार तबियत तयार कुझु मज़े में ख़ैर अलाह जो शुक्र 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 मालिक जा। अॼु असां मौजूदु आहियूं असांजे प्यारे दोस्त बानू ऐं हिन जो वालिद साहिबु उन जे बारे में संस काविशूं ख़ासि तौर ते जेके छो जो असांजो हिकिड़ो थर ऐं मिठीअ खां बि 30-35 किलोमीटर अॻियां साईं जो ॻोठु आहे ऐं उतां खां जेको आहे सो कराची इस्लामाबाद ते पहुचण जो जेको सफ़र आहे इहे माण्हू रोल मॉडल आहिनि ऐं इहे माण्हू रोज़ु न आहिनि पैदा थींदा ऐं उन ई सफ़र खे असांजो प्यारो साथी बानूमल जेको आहे सो उहो काहींदो अचे। हीअ पंहिंजी मसनूआत पंहिंजियूं शयूं ख़ासि तौर ते बहिराड़ी जे उन्हनि ई ॻोठनि मां ठाराए करे ऐं पंहिंजे जेको घरेलू जेको सो हिननि जी जेका मोरसी जेको सो सकाफ़त अचे पई जेका ख़ासि तौर ते असांजी हिंदू कम्यूनिटी जो गज आहिनि ऐं भत जा क़िस्म आहिनि उन खां अलावा ॿियूं काफ़ी सारियूं शयूं आहिनि उन्हनि खे ही उजागर कंदा अचनि। साईं अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजो बानूमल आहे ऐं थरपारकर ॻोठु फुलियो थरपो चाचो ज़िलो थरपारकर मिठी ऐं हीअ असांजो जेको सकावत आहे असांजे अबनि ॾाॾनि जी सकावत आहे जेको असांजे घरनि में कमु ठहे थो ॻोठनि में कमु ठहे थो जंहिंमें गज आहिनि चादरूं आहिनि पर्स आहिनि शालूं आहिनि टोपियूं आहिनि रिलियूं आहिनि ॿिया काफ़ी अहिड़ा डेकोरेशन आइटम आहिनि जेको सदियनि खां ठही हिते खणी ईंदा आहियूं असां जेके प्रोग्राम कंदा आहियूं उन्हनि में पहिरें मुंहिंजो वाल साहिबु जेको उहो कमु कंदो हो हाणे वाल साहिबु मुंहिंजो त दुनिया छॾे वियो हुन खां पोइ असांखे नंढा ॿार असांखे माना नंढड़नि खे चवंदो हो हीअ सॼो पंहिंजी सकावत खे उजागर करणु हीअं सॼो ऐं हू पंहिंजूं कुझु यादूं छॾे वियो आहे ऐं हू उतां खां थर खां वठी करे हीअ हैदराबाद कराची हिन जॻह ते आयो हीअ दुकानु खोले सॼो हिते हिन जॻह ते असांखे वठी आयो। हीअ जॻह जेको आहे मुंहिंजो वाल साहिब जे कल्चर डिपार्टमेंट हथनि सां ॾिनी जेका जॻह दुकानु आहे पंहिंजो सकावत उजागर करण लाइ संद सकावत कल्चर डिपार्टमेंट जूं महिरबानियूं आहिनि जेको मुंहिंजे वाल साहिब खे एॾो प्रमोट करे दुकानु ॾिनो जंहिंमें कुझु बाबा जूं यादूं आहिनि तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ मुंहिंजे बाबा जा हीअ फ़ोटू आहिनि जेके प्रोग्राम थींदा उनमें हीअ पंहिंजा फ़ोटू जेके यादगार आहिनि। हीअ कुझु सर्टिफिकेट बि आहिनि मुंहिंजे वाल साहिब जा जेके कल्चर डिपार्टमेंट में जेके प्रोग्राम थिया हुनमें इहा सर्टिफिकेट आहिनि जेका हर साल जा सर्टिफिकेट जेके बेस्ट सर्टिफिकेट मिलंदा हुनमें हीअ सर्टिफिकेट आहिनि। ॾिसो उनखां पोइ वरी आउं बि नंढिड़ो बाबा सां गॾु वेंदो हुउसि पोइ उनखां पोइ जेके मूंखे सर्टिफिकेट मिलिया आहिनि सकावती प्रोग्राम जा असां जेके बि बेस्ट स्टाइल सां सिंगारिया हुनमें हीअ असांखे सर्टिफिकेट मिलिया आहिनि बेस्ट सर्टिफिकेट जेको पंहिंजी कारदगी करे ॾेखारी हुनमें हीअ सर्टिफिकेट आहिनि। हीअ जेको सकावत जो सामान आहे जेको असांजे ॻोठनि में ठहींदो आहे मुंहिंजो वाल साहिबु हुते ठाहिराईंदो कुझु तॾहिं अॿोज माण्हू हूंदा हुआसीं त इहा शइ जेको ॿाहिरि खणी वञणु किथे शहर ॿाहिरि जा माण्हू अणपढ़ियल मुंहिंजो वाल साहिबु हूंदो हुनखे पोइ आहिस्ते आहिस्ते असांजा माण्हुनि सां कॉन्टेक्ट थिया उनखां पोइ बाबा ॻोठु छॾे ॿाहिरि निकितो पोइ शहरनि में उमरकोट आयो उमरकोट खां पोइ हैदराबाद आयो पोइ कराची आयो पोइ इस्लामाबाद पोइ असांजा जीअं कारोबार जे हिसाब सां जेके माण्हुनि सां तालुक़ात वधंदा रहिया पोइ कारोबार में इज़ाफ़ो थींदो रहियो पोइ उहो थोरो वधीक सामान ठाहिराइण हासिलु थियो वधीक कुझु प्रॉफिट जींदो रहियो सामान वधीक जो पोइ आख़िर आहिस्ते आहिस्ते असांजो पुराणो जेको सेक्रेटरी सिंध कल्चर डिपार्टमेंट जो हामिद आखून साहिबु हुयो पोइ हुन सां बाबा वञी मिलियो हुन बाबा खे चई त हैदराबाद में तोखे दुकानु ॾियूं जंहिंमें तूं पंहिंजो कल्चर सकावत रखी पंहिंजी सकावत खे उजागर कर। कल्चर जे हवाले सां असांजे जेके सकावत जेके हिते प्रोग्राम आहिनि म्यूज़ियम में जीअं पंहिंजो हाणे पंहिंजो टोपी जरक जो ॾियारो सकावती प्रोग्राम हुनमें महांगाई जे दौर सां पहिरियों त काफ़ी शयूं जाम अजरक टोपियूं गज माना एतिरा हलंदा हुआ बेइंतहा हाणे थोरो महांगाई जे दौर सां थोरो रुझान घटिजी वियो पोइ बि असांजो आदमी भेनरूं जेको आहिनि ख़ासि करे माना काई हिते पहुचंदियूं आहिनि छो त हिते म्यूज़ियम जो दुकानु हिकिड़ो उजागर थियल आहे।